साथियों में तव्हांखे दोस्तों जी किताब है प्रोफेसर तुफ़ैल राना जो उर्दू में लिखियल है त मज़मून जो मजमू है जिन तर्जुमो अली जलबानी किया है नौजवान डोकी जो नौजवान ॾाढो मेहनती नौजवान दोस्तों ही किताब जीअं त बिग बैंग का क्लोनिंग ताईं साइंस जी किताब है ही किताब उर्दू में तर्जुमो थियल है पंहिंजो मूंखे ख़ुशी तॾहिं थी आहे जॾहिं ही किताब असांजो जेको आहे सिंधी ॿोली में निच लिखियो वञे पोइ जेका महिनत हुई जीअं हुई लिखी सघिजे त ॾाढो भलो थिया ही हिन जा टॉपिक आहिनि दोस्तों अज़ीम धमाको बिग बैंग थ्योरी ऐं काइनात ज़मीन जी उमिरि ऑक्सीजन माहौल डार्विनिज़म एड्स ॿूटा ज़िंदगी जो मादो ऐं ज़िंदगी जी शुरूआति DNA टेक्नोलॉजी क्लोनिंग ऐं जेनेटिक इंजीनियरिंग नज़रियो ऐं समाज। सो दोस्तों ही जेको आहे सो मौज़ू आहिनि हिन किताब जा अगरि के साइंस जा शौक़ीन दोस्त आहिनि त उन लाइ ही किताब सुठो आहे जेके उर्दू नथा पढ़ी सघनि नथा सम्झी सघनि उन लाइ ही किताब बहितरी नथो चई सघां मां बहितरी नथो चवां पर सुठो किताब आहे हिकु दफ़ो पढ़णु घुरिजे।